फौजी अदालत 9 मई साने में मुलविस 25 जवाबदारन के सख्त पोढ़े सां कैद जी सजा बुधाए छड़ी। जिन्ना हाउस GHQ पंजाब रेजिमेंटल सेंटर मदान PF बेस मियावाली ते हमलन में मुलविस 14 जवाबदारन के 10 साल सख्त पोढ़े सां कैद जी सजा। चकदरा, मुल्तान, फैसलाबाद समेत बेन फौजी ठिकाणन ते हमलन में मुलविस जवाबदारन के बी टीप एक जवाबदार के 9 साल, 2 जवाबदारन के 7 साल, 2 जवाबदारन के 6 साल, 2 जवाबदारन के 4 साल, 1 जवाबदार के 3 साल, 4 जवाबदारन के 2 साल सख्त पोढ़े सां कैद जी सजा बुधाई वई। मुकम्मल इंसाफ मास्टर माइंड रिथाबंदी कंदड़न के सजा मिलण सां थींदो। 9 मई ते पुरतशद्दुद वाक़िया समूरी क़ौम लाइ सदमो, मुल्की तारीख़ जो कारोबार आहिनि। जवाबदारन के सजाऊं क़ौम खे इंसाफ जी फरहमी में वॾी कामयाबी आहे। कंहिंखे बि पंहिंजी मर्ज़ी महण जी इजाज़त न ॾींदासीं। सजाऊं पैगाम आहिनि त को बि कानून जी भञकड़ी न करे। ISPR फौजी अदालतुनि तरफ़ां 9 मई हमलन में सजा बुधाईंदड़ जवाबदारन तरफ़ां ॾोह जो इतराफ़। PTI बानी जी फौज मुखालिफ़ तकरीर खां पोइ ज़हन तब्दील थी वियो। PTI क़यादत जे भड़काइण ते जिन्ना हाउस ते हमलो कयो। जवाबदार अली शान तकरीरुनि ज़रिए फौज जे ख़िलाफ़ नफ़रत पैदा कई वई। यास्मीन राशिद ऐं हसान न्याज़ी जे भड़काइण ते जिन्ना हाउस ते हमलो कयो। जवाबदार दाऊद खान जिन्ना हाउस ते हमले जी रिथाबंदी यास्मीन राशिद जी क़यादत में सरज़मीन पार्क में कई वई। मोहम्मद हाशिर 9 मई ते तहरीक इंसाफ़ क़यादत जिन्ना हाउस ते हमले लाइ भड़कायो। मोहम्मद आशिक खान सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच जे मुदे में 6 महीननि जी बाद जुडिशियल कमीशन जजनि जी मुक़ररी लाइ रूल्स जी मंज़ूरी ॾेई छॾी। जजनि जी मुक़ररी लाइ ॻुझी एजेंसी जी रिपोर्ट वठण या न वठण जो अख़्तियार जुडिशियल कमीशन वटि हूंदो। हाई कोर्ट जे चीफ जस्टिस लाइ 3 नालनि ते गौर थींदो। सीनियर तरीन जज खे चीफ जस्टिस न बणाइण बाबति आगाह करणो पवंदो। सुप्रीम कोर्ट जे जज लाइ हाई कोर्ट जे 5 जजनि खे नामज़द कयो वेंदो। एडिशनल जजनि जी मुक़ररी लाइ मेडिकल टेस्ट जी शर्त ख़तम। सिक्योरिटी फोर्सेस पाक अफगान सरहद ते सरहदी भञकड़ी जी कोशिश नाकाम बणाए छॾी। ख़ैबर ज़िले जे इलाइक़े राजगाल में सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई में 4 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि सां वेढ़ में पाक फ़ौज जो 1 जवान शहीद। ISPR जो चवणु आहे त पाकिस्तान अफगान उबूरी हुकूमत खां मुसलसल मज़बूत बॉर्डर मैनेजमेंट जो मुतालबो कंदो रहियो आहे। उमीद आहे त अफगान उबूरी हुकूमत पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं कंदी। हुकूमती इतिहाद मदरसनि जी रजिस्ट्रेशन बाबति तंज़ीमुल मदारिस जा समूरा मुतालबा मंज़ूर करे वरिता। रजिस्ट्रेशन सोसाइटीज़ रजिस्ट्रेशन एक्ट तहत ई कराइण जी ख़ातिरी नोटिफिकेशन कुझु ॾींहनि अंदर ई जारी कयो वेंदो। मीरपुर ख़ास पुलिस सां जाली मुक़ाबले में मारिजी वियल डॉक्टर शानवास कुंभर जे 5 पासराटनि समेत मुख़्तलिफ़ हॾियूं टुटल हुअण जो इंकशाफ। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे 5 डॉक्टरनि ॿीहर पोस्टमार्टम जी क़तई रिपोर्ट जारी करे छॾी। पोस्टमार्टम रिपोर्ट में चयो वियो आहे त डॉक्टर शानवास कुंभर जे कुल्हनि जा जोड़ टुटल आहिनि। साॼी बांह बि ठूठ जे जोड़नि वटां भॻल आहे। साॼी ॼंघ बि सथर जे जोड़नि वटां निकितल आहे। डॉक्टर शानवास कुंभर जी छाती जी हॾियुनि में मुख़्तलिफ़ हंधनि ते फ्रैक्चर थियल निकिता। मीरपुर ख़ास जी दहशतगर्दी टोड़ अदालत तरफ़ां पुलिस जी रिपोर्ट रद्द, ॿीहर जांच करण जो हुकुम। कराची में जमायत इस्लामी जे धरणनि सबबि ज़िंदगी मफ़लूज थी वई। शारा फैसल समेत मुख़्तलिफ़ रोडनि ते बदतरीन ट्रैफ़िक जाम। गाॾियुनि जूं कतारूं। जमायत इस्लामी जे कारकुननि टैंकरनि जो पाणी बि वहाए छॾियो। हैदराबाद में सिंध जे महान कवि शेख अयाज़ खे भेटा पेश करण लाइ अयाज़ मेलो ॿिए ॾींहं ते मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते अदबी वेहकों, अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि ऐं फ़नकारनि जी शिरकत। मांझी फ़क़ीर रजीब फ़क़ीर तरफ़ां सुरंडी वर्खा।